अहम ख़बर के हवाले से वाक़िया आगाह कंदालूं। न्यूज़ीलैंड की वज़ीर आज़म पारां बेनज़ीर भुट्टो के आइडियल करार ॾियण ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी संदसि थोरा मञिया आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बेनज़ीर भुट्टो खे शहीद कंदड़नि जी सोच खे शिकस्त थी आहे। बेनज़ीर भुट्टो जूं सोचूं ऐं नज़रूं अॼु बि ज़िंदा आहिनि। नज़रियो अॼु बि ज़िंदा आहे, हू कल्ह बि ज़िंदा हुई ऐं अॼु बि ज़िंदा आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदालूं या अहम ख़बर अवां सां शेयर कंदालूं। न्यूज़ीलैंड की वज़ीर आज़म पारां बेनज़ीर भुट्टो के आइडियल करार ॾियण ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी संदसि थोरा मञिया आहिनि। परॾेही वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर भुट्टो खे शहीद कंदड़नि जी सोच खे शिकस्त थी आहे। बेनज़ीर भुट्टो जूं सोचूं ऐं नज़रियो अॼु बि ज़िंदा आहे, हू कल्ह बि ज़िंदा हुई ऐं हू अॼु बि ज़िंदा आहे।